शौंकू इन खां पहिरियों जो मायूं होश मां निकिरी वञनि हितां निकिरण जी कर। ओ गुलाम कादर सुठो ने में दे त पेर ड्राए इते वडो मलाखड़ो थियण वारो थई, वडो मलाखड़ो थियण वारो थई। पर त बजऊं। हा बा मान जी मार खबर न का चार। ओ भाऊ बियो ये असांजो मसलो त निबराए वञो। इहा ॻाल्हि आहे न अब इहा ॻाल्हि आहे त पोइ अचूं था बाबा। हल 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 जी बड़ा इते भी असां अचूं था। मान जी मार खबर न का चार। हलो हलो पेर ड्रायो तारो ॾिस दीप हाणे माफ़ कर, तू दर हली आई है न, भेण आई न। पर एडे टीपी वडी या खैरा जी हमदर्द थी वडियूं चङायूं कयूं थी पटका बधराया थी। तू असांखे रुलाइण ते चाहियो न, पर कुदरत वारे त तोखे दर दर जा धिका खराया आहिनि। हाणे त वात पटे छा थी ॾिसे बीठी। हा निकुर हाणे निकुर माई हितां टरो त कया इन धूड़ मथे में विझी बेस्तो। अदी तू ॻाल्हि समझण जी कोशिश कर न। तोखे चए में त तू पंहिंजो वात बंदि रख त खणी मुंहुं पलाल जो ॾियाए न वात में। जन्नत हल त हलूं, हिते ॻाल्हि ॻरी आहे। न चिबड़ न, आऊं ये अॼु असुल न वेंदुसि, खैरा खे परचाए पोइ वेंदुसि। मर्ज़ी जी मालकियाणी आहे, भली मुंहिंजी खल लाहे छॾे, मां त बीठी आहियां, ॿोहारी आहियांसि न। मंझराईंदी हीअ मूंखे। अरे सोनी ओ मां हेॾे सोनी। जी अम्मा जी हेॾे अरे रावत सोनी ॿई ॼणियूं गॾिजी हिन खे धूतीअ खे धिका ॾेई कढोसि तो। अम्मा हिन धूती जे लाइ त मां अकेली काफ़ी आहियां। माई मां चवां थी निकिरो था निकुर। रहमत तू मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। अरे तोखे हिते रहाए मां पंहिंजे लाइ मुसीबतूं खड़ियूं करण नथी चाहियां। ठीकु आहे खैरा वञा थी, भली मूंखे धिका ॾेई कढ, मां पाण हली थी वञा, पर यादि रखजांइ हिकु न हिकु ॾींहुं अहिड़ो ईंदो जो तोखे मुंहिंजी ज़रूरत पवंदी, सम्झी? मूंखे ख़बर आहे मूंखे तूं जेके कोटूं हलाईंदी आहीं। हा तिखी थी हल हल उन्हनि खे ज़रूरत पवंदई जिन खे तोखां धूत पड़ कराइणो हुजे। खैरा खे ज़रूरत तुंहिंजी कान पवंदी। हलंदी थी ॾिस खैरा अञा बि वक़्तु अथई, सोची वठ। समझी वियसि त तूं हितां कोन वेंदी आहीं। मां चवां थी निकिरो था निकिर। अच चिबड़ पाण हलो, ही उहा औरत थी ही नथी सघे जेका आऊं सम्झी आयुसि। हाँ हाँ बिल्कुल सही थी चई, ये मुझी भेण थी नथी सके। खबर आ मुखे जेको तू मुझो भावा पगदार खैर खावा वडो मुझो ये मुझी भेण थी नथी सके। तो जड़े भा को उंदा ही चंगिया ना है मा तुजी भेण वडी हाम हणी तो चे पे ये भेण नथी थी सके।
जन्नत तू हिते जी हा रेसणी जे दिलावर खान तोखे हिते ॾिठो त क़यामत कड़कंदी क़यामत। रेसणी मां ॾाढी मजबूर थी आई आहियां, सोचियमि वञी दिलावर साईं खां माफ़ी वठां। रेसणी तव्हां बि मुंहिंजे लाइ ॻाल्हाइजो न। न न निकिर तूं निकिर, दिलावर खान खे चवण जी का बि ज़रूरत न आहे। छा थी वियो अथव रेसणी? मां त तुंहिंजे करे ई बदनाम थी आहियां ऐं तूं हाणे मूंखे सुञाणी बि नथी। तोखे बदनाम पंहिंजे पेट कयो आहे। न रेसणी न, तो जीअं पे चयो न मूं तीअं पे कयो। मूंखे पंहिंजी का लालच कान हुई। ही जो कुझु बि मूं कयो न तुंहिंजी चङाई जे करे, ऐं हाणे तूं मुंहिंजो साथ बि नथी ॾे। रेसणी ॾिस न, जेकॾहिं हाणे तूं मुंहिंजो साथ न ॾींदी त ॿियो केरु ॾींदो? चाची जन्नत तूं हिन जे आसरे ते आई आहीं। तोखे ख़बर न आहे त हीअ केॾी मतिलब परस्त औरत आहे। छोरी तूं पंहिंजो बात बंदि रख। न रेसियाणी न, मां हरगिज़ चुप न कंदसि। मां तुंहिंजे करे ई बदनाम थियसि ऐं अॼु तुंहिंजे पेरनि जे हेठां मुंहिंजी निड़ी आहे। तव्हां पंहिंजे लाइ ख़ुदि खॾा खोटियूं आहिनि, इन में मुंहिंजो को बि ॾोह न आहे। न रेसणी, इहे खॾूं तुंहिंजियूं पंहिंजियूं खोटियल आहिनि ऐं उन्हनि में असांखे केरायो अथई। ऐं हाणे जॾहिं असां उन्हनि खॾुनि मां निकिरणु था चाहियूं साथ बि नथी ॾी। जितां जी बला आहे ओॾां निकिरी वञ। जे दिलावर खान तोखे ॾिठो न त ॾुंडा पटे छॾींदे। ख़ुदा तोखे कॾहिं बि ख़ुशियूं नसीब कोन कंदो। जन्नत सोनी सदको वञे, तूं तरस। रेस वॾो अचे त असां ॿई था हुनखे मिनथू कयूं ऐं मूंखे यकीन आहे त रेस ज़रूरु मञींदो। जंहिं सूरनि मां तूं गुज़री आई न उनजो अहसासु आहे मूंखे अहसासु आहे त दर दर जा धिका छा हूंदा आहिनि। सोनी, छा साईं मूंखे माफ़ कंदो? रेस वॾो रहमदिल इंसान आहे, थोरी कावड़ कंदो, पर तूं वञण जी तकड़ न कर। तोखे धिका ॾेई त कोन कढंदो न। जे दिलावर न तड़ियुसि त मां तड़ींदीमांसि। मां ॻाल्हि त ॿुध रेसणी, मूं तोसां आख़िर बुराई कहिड़ी कई आहे? तुंहिंजो वॾो ॾोह इहो आहे त तो हिन सां चङायूं कयूं। जेकॾहिं तूं हिन सां चङायूं न करे हा न त हीअ तोसां ईअं न करे हा। सोनी, अॼु मुंहिंजी तोखे दुआ आहे, अलाह कंदो एॾियूं ख़ुशियूं मिलंदई जो झोली में बि न मापे सघंदी। अलाह ख़ुशि रखंदई। दुआएं थी ॾे वॾी पीर पुटी।
ॾिसो सूबेदार वाहिद खान हालार जी वहशत जो खुलियल नमूनो ॾिसो। मालार खिलाफ एफआईआर दर्ज कयां थो। तूं पंहिंजी कागज़ी कार्रवाई करे छॾ, बाक़ी तूं कुछ भी नथो करे सघे, कुछ भी न। हाणे मां मथे ॻाल्हाईंदुसि। जेकॾहिं हालार जे खिलाफ को कदम खजे तो त ठीकु आहे, न त मां हुनखे ॿुधाईंदुसि त बहादुर ख़ान सां दुश्मनी वेढ़ाइण जो अंजाम छा थींदो आहे। छा सलेमान खान मथे खां न वेही छो तो मूंखे गुनाहगार बाबा साईं असां मिस्किन तव्हांजे पेरनि में ई सही आहे। तव्हांजे बराबरि वेही गुस्ताखी कोन कंदासीं बाबा साईं। इहा हक़ीक़त आहे जा मां ख़्वाब थो ॾिसां। हालू कॾहिं खां वठी एॾो शरीफ़ थी वियो आहे। साले मोहम्मद हाणे छोकिरी खे त घुरायो, हिक नज़र ॾिसी असां बि पंहिंजे दिलि खे तसली ॾेई वञूं। अचे पई बाबा साईं, अचे पई। दादली, ओ मां दादली। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मूंखे इहो रिश्तो क़बूल आहे। हाणे तव्हां ॿुधायो त रिश्ते ॾियण जा के शर्त या को ख़र्च बणे। बाबा साईं छो तो मूंखे गुनाहगार करे गाड़ी जो पैसो मां खाईंदुसि। तौबा बाबा साईं, तौबा तौबा। बाबा साईं मां न्याणी खे जेको पुॼी सघियो ॾींदुसि। तव्हां वञी शादी जी तयारी कयो। मां शादी जी तारीख़ तय करे मोर खे ॿुधाईंदुसि। इहो अची तव्हांखे ॿुधाईंदो। जी बाबा साईं। हाणे इजाज़त आहे। जी बाबा साईं। मोकिलण कहिड़ो हाणे त हिन दर ते अचो। जी बाबा साईं। अचु मोर। भला सालो तुझा भाग शी मरे भी ड्रब न चरे, जे चरे त उफट मरे। कंहिंजी इजाज़त सां तव्हां हिनखे हिते विहण ॾिनो आहे? मां त हिनखे इजाज़त न ॾिनी हिते वेहण जी, पर तुंहिंजी दादली हिनखे हिते वेहारियो आहे। अरे सर न सोनी न, हिन वक़्तु तोखे ॻाल्हाइण जी इजाज़त न मिलंदी। मूंखे हिन औरत सां ॻाल्हाइण ॾे जेका हवेलीअ खे ॿाहिरि ई निकिती हुई। रईस मञा थी मुंहिंजी ग़लती आहे, पर असुल ग़लती जेका आहे सा रईसाणी सकीना जी अथव।
वरी मूं मथां इल्ज़ाम थी हणे पई। सकीना खे तू छॾ, हिन जी मूंखे सॼी ख़बर आहे। बाक़ी जेको मूं तूं मथां भरोसो कयो उनजो सिलो तो कहिड़ो ॾिनो? साहिब, इन ग़लती जी माफ़ी नथी मिली सघे? न भाई न, बस तुंहिंजो इहो ॾोह माफ़ीअ जे क़ाबिल आहे ई न। थोड़ो संगीन ॾोह कयो आहे जेके कॾहिं बि माफ़ नथो करे सघिजे। हिन खाग में जो मुंहिंजो दिमाग़ फिरी वञे, ऐं मां मोहबती माण्हूअ मां फिरी नफ़रती बणिजी वञा ऐं औरतुनि जी इज़त करणु छॾे ॾियां ऐं तोखे हिन हवेलीअ मां धिका ॾेई ॿाहिरि कढी छॾियां। निकिरी वञ लिताऊं। साहिब, बस सिर्फ हिकु चक्कर मूंखे माफ़ी ॾियो। तो मुंहिंजे ख़ुशियुनि में ज़हर मिलाए छॾियो, हिन वसंदी हवेलीअ खे वीरान करे हली वई आहियां। हिकु शरीफ औरत खे बदनाम कई, अञा चए थी त मां तोखे माफ़ी ॾियां? न, कॾहिं बि न। हिकिड़ी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ, जे सुभाणे सिज में मुंहिंजे ॻोठ जे हदुनि खां ॿाहिरि न निकिरी वई आहियां त तुंहिंजो लाश को दफ़नाइण वारो बि न हूंदो। रईस, हिन जे मुहाबे मूंखे माफ़ कयो। हिन वक़्त हिन खां वधीक मूं वटि को बि वास्तो न आहे। मर्ज़ी जो मालिक आहियो, हिन जी लॼ रखी क्या मूंखे धिका ॾेई ॿाहिरि कढी छॾी? तूं मालिक आहीं। या अल्लाह, हर दफ़े तो हिन मोहबती माण्हूअ जे मथां एॾा ॿार उछली जेके हिन जे सहण को वधीक हुजनि। मूंखे सब्र जी तौफ़ीक़ अता फरमा, सब्र जी तौफ़ीक़ अता फरमा। अच्छा भाई, वन जवाए तो हली वन भाई, बातों के माफ क्यों? हली वन साईं, खाली हूंदस मां त इन्ही ॻोठ में रहंदसि, केॾां वञा? न भाई, तोखे मां हिते रहण जी इजाज़त हरगिज़ न ॾींदुसि। ऐं हिकिड़ी ॻाल्हि यादि रख त वरी कॾहिं भुलिजी बि हिन हवेलीअ में पंहिंजो पेर न पाइजां। रईस, ये भी तव्हांजा मूं मथां लख थोरा, जो मूं लाचार मथां एॾो वॾो थोरो कयो अथव। अलाह ख़ुशि रखंदो। ऐसा पुलिस कुछ भी न कंदी, जेको कुछ करणो पवंदो असां कंदासीं। होतारा साईं जी हालार को पलांद न वतासीं न त हू अञा बि वधीक गीची पइजी वेंदो। सिर्फ ॿ ॾींहं सब्र कयो, हुन वाइदो कयो आहे जेकॾहिं 2 ॾींहंनि खां पोइ हुन हालार ऐं हालार जे माण्हुनि खे गिरफ़्तार न कयो त पोइ मां पाण हालार खे ॿुधाईंदुसि त बहादुर खान केतिरी ताक़त थो रखे, केतिरी ताक़त। बाबा साईं पंहिंजे माण्हूअ जो पाण पलांद कंदासीं, पाण। बाबा साईं नए डीएसपी आसरो त ॾिनो आहे पर कंदो कुझु बि न। फेरोज़,
मां कानून जी इज्जत तो कयां, इन लाइ ख़ामोश आहियां। न त हालार मूंखां वॾी ताक़त कोन थो रखे। जेकॾहिं मां चाहियां त मां पंहिंजे हमराहनि सां उन जी औताक में दाख़िल थी उन खे उते ई ख़तम कयां, पर मां अजायो खून वहाइण नथो चाहियां। इन लाइ सब्र में आहियां। ॾिसूं था त नओं DSP कहिड़ा कदम थो खणे। हालार भॻो कोन थो वञे। हूअं बि पल्लव पुराणा न आहिनि थींदा। जीअं तव्हां मुनासिब सम्झो बाबा साईं। बालू, तूं कुछ पैसा खणी रहमान जे पोयनि वटि पहुचाए ऐं उन खे तसली ॾे त रहमान जो पलांद असां कंदासीं। रहमान जो खून रायगान न वेंदो। इंसाफ़ थींदो, ज़रूर इंसाफ़ थींदो। जेकॾहिं कानून इंसाफ़ न कयो त पोइ बहादुर ख़ान पाण इंसाफ़ कंदो। पाण